जी नाज़रीन, अवांखे गौसपुर मां ताज़ा तरीन ख़बर जी आगाही ॾींदा हलूं त गौसपुर भरिसां अगवा वाक़ियो ऐं फायरिंग वाक़ियो पेश आयो आहे। इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि गौसपुर जा सीनियर सहाफ़ी हाफ़िज़ बशीर अहमद रोगाई साहब। बशीर अहमद साहब, अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। बशीर अहमद साहब, जेको गौसपुर भरिसां अगवा ऐं फायरिंग वाक़ियो पेश आयो आहे, इन हवाले सां असांखे तफ़सीली आगाह कंदा। जावेद साईं, अॼु मगरिब जी नमाज़ जे टाइम तक़रीबन 7:15 टाइम थियो त कुझु नामालूम हथियारबंद रोड ते चढ़ी आया ऐं हुननि फायरिंग कई, जंहिंमें हिकिड़ो ड्राइवर गाॾी न रोकी ऐं उहो हलियो वियो ऐं बैद में उन वञी करे गड़ी वारो जे आसपास में ब्रेक ॾिनी उहो ज़ख़्मी आहे ऐं वारदात कंदड़ जेके धाड़ेल हुआ उन्हनि बैद में हिकु ईंदड़ ट्रक ते फायरिंग कई, उनखे लाहे करे उतर तरफ़ खणी फरार थी विया आहिनि। ऐं जॾहिं पुलिस खे इतलाह ॾिनो वियो आहे त पुलिस इलाइक़े खे घेरे में आणे। अच्छा, ट्रक ड्राइवर खे अगवा कयो आहे? जी जी जी। अच्छा, उनजो नालो मालूम थी सघियो आहे त किथां जो रहाकू आहे? मुगीनो जो नूर आलम पठान, जेको कोटा जो रहवासी ॿुधाए थो वञे। अच्छा, पुलिस हिन वक़्तु हुते जाइ वारदात ते पहुतल आहे? जी जी। और ज़ख़्मी पुलिस चौकी बि भरिसां हुई, उते अलकार मौजूदु हुया जन मुज़ाहिमत अहिड़ी का कोन कई। बैद में जेका पुलिस खे इतलाह ॾिनो वियो ऐं जेको गन फायर थिए त उन खां पोइ जेके गाॾियूं आहिनि उन्हनि इलाइक़े में जेको आहे अच्छा, ज़ख़्मी खे कहिड़ी शहर जी अस्पताल आहे मुंतक़िल कयो वियो? हाफ़िज़ बशीर अहमद रोगाई, तफ़सील ॾियण जे लाइ वरी महिरबानी।